नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे डंगी ऐं भंडार बेटनि ते मनसूबा शुरू करण लाइ अथॉरिटी क़ाइमु करे छॾी आहे। जारी थियल ऑर्डिनेंस तहत अथॉरिटी बेटनि जी ज़मीन लीज़ ते ॾेई सघंदी ऐं बेट सिंध हुकूमत जी मिल्कियत न रहंदा। उन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे अदीब दानेश्वर जामी चांडियो साहब सां। अस्सलाम वालेकुम जामी साहब। जामी साहब, सिंध जे बेटनि ते मनसूबनि लाइ अथॉरिटी क़ाइमु कई वई आहे, उन अमल खे अव्हां कीअं था ॾिसो? अदा ॾिसो, इन बारे में त को ॿ राया न आहिनि। सॼी सिंध जो मुतफ़िक़ा मौक़ुफ़ आहे त इहा जेका मर्कज़ जी जेका मुदाख़लत आहे इहा गैर आइनी आहे, गैर अख़लाक़ी आहे, सूबाई ख़ुदमुख़्तारी में मुदाख़लत आहे ऐं वफ़ाक़ जी नफ़ी आहे। त इन करे असांजी नज़र में इन क़िस्म जो ऑर्डिनेंस हिकिड़े क़िस्म जी सियासी दहशतगर्दी आहे। तव्हां सूबनि जे अख़्तियारनि में ईअं मुदाख़लत कंदव ऐं सूबनि जे वसीलनि ते ईअं पंहिंजा नाजाइज़ अख़्तियार क़ाइमु कंदव त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़े क़िस्म जी सियासी दहशतगर्दी आहे। ऐं सिंध जी जो समूरो अवाम, समूरी सिंध इन बारे में हिकु राय ते आहे, हिकु सफ़े ते आहे, मुतफ़िक़ आहे। ऐं असांजी डिमांड, असां जिते हिकु पासे मर्कज़ जी इन मुदाख़लत खे जेका गैर आइनी नाजाइज़ आहे कंडेम था कयूं, उते असां सिंध हुकूमत खां बि पुरज़ोर मुतालबो था कयूं त तव्हां इन मामले ते रुगो रस्मी रद्दमल न ॾेखारियो या सिर्फ़ु पंहिंजी जेका उहा बयान न ॾियो, पर सिंध असेंबलीअ मां ठराव पास करायो इन जे ख़िलाफ़, काबीना फ़ैसिलो करे इन जे ख़िलाफ़, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में वञे इन जे ख़िलाफ़। जेके बि गॾियल फोरम आइनी मौजूदु आहिनि उन्हनि में सिंध हुकूमत खे फौरन विझणु खपे ऐं उनजी पूरी मज़ाहिमत करणु खपे। ऐं साॻे वक़्तु सिंध जो समाज, सिंध सियासी पार्टियूं, मीडिया, त इहा जेका वफ़ाक़ जी जेका हिकिड़ी बदनीयती आहे ऐं इहो ज़ाहिर आहे त जंहिं अंदाज़ सां हिननि कराची जे कमेटी ठाही, जंहिं अंदाज़ सां हिननि कराची जे मामले में मुदाख़लत शुरू कई, हाणे बेटनि जो मामिलो आहे, त इन मां त नज़र पियो अचे त हीअ को रुगो पहिरियां क़दम न आहिनि ऐं इहो सिलसिलो अॻिते वेंदो। असां इन क़िस्म जे क़दमनि खे सिंध जी सालमियत, सिंध जी ख़ुदमुख़्तारी, सिंध जे अवाम जी पंहिंजे वसीलनि ते मालिकीअ ते धाड़ो सम्झूं था ऐं इनखे कॾहिं बि क़बूल न कयो वेंदो, बर्दाश्त न कयो वेंदो। ऐं असां सिंध हुकूमत खे बि इहो चऊं था त तव्हां रुगो मिड़ई रिकॉर्ड जी पूराई ख़ातिर बयान न ॾियो, तव्हां इन ते पंहिंजी मुकमल अख़्तियार खे इस्तेमालु कयो ऐं जेके सभु अवेलेबल आइनी फोरम आहिनि उन्हनि ते वञी इनखे रद्द कयो, इन जी मज़ाहिमत कयो। जामी साहब, सिंध जे सान्याहवंदनि खे अहिड़ो मनसूबे खे रोकण लाइ कहिड़ो रद्दमल ॾियणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में जीअं मूं सवेर चयो, जिते असां सिंध हुकूमत खां डिमांड था कयूं उते असांजा जेके बि सान्याहवंद चओ, सियासी पार्टियूं चओ, सिविल सोसाइटी चओ, जेको पूरो समाज आहे, त असांखे बिल्कुलु इन शइ ते हिकिड़ो मुकमल तरह इनखे रद्द करणु खपे। उनजे बारे में सियासी ऐं पुरअमन जमहूरी अंदाज़ सां उनजी मज़ाहिमत थियणु खपे। ऐं मां त इन राय जो आहियां त जेका अॻु में सिंध बचायो कमेटी नाले हिकिड़ो फोरम हुयो, उहो हाणे तमामु हलियो वियो आहे ख़ामोशी में ऐं पसे पर्दा हलियो वियो आहे। अहिड़े क़िस्म जे गॾियल प्लेटफॉर्म जी ज़रूरत आहे जिते हिन क़िस्म जे नाजाइज़ फ़ैसिलनि जी बाक़ाइदा सियासी मज़ाहिमत थिए, उनखे रद्द कयो वञे। जामी साहब, मेहरान टीवी सां ॻाल्हाइण लाइ अव्हांजी महिरबानी।